वधिक वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब, फेसबुक पेज खे लाइक ऐं ट्विटर अकाउंट खे फॉलो करणु न विसारींदा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां कलसूम किचन मां तव्हां सां गॾु। पटाटनि जा कबाब मां ठाहींदसि अॼु। या पटाटा मुंहिंजा तक़रीबन 3 पाव आहिनि जेके वक़्त जी कमीअ जे करे मूं ओॿारे रखिया आहिनि। सिर्फ़ु उबिरियल आहिनि, छिलका लथल आहिनि खलू। सावा धाणा सिर्फ़ु पता आहिनि, हे ॾिसो केॾा सन्हड़ा बारीक कटियल आहिनि ऐं पुदीनो गॾु। बसर हे ॾिसो कद्दूकश मूं करे रखियो आहे। कद्दूकश करण खां पोइ मूं हिनखे निपूड़े सफ़ा ख़ुश्क करे छॾियो आहे। हीअ ॾिसो बिल्कुलु पाणी कोन्हे। सावा मिर्च आहिनि 2 खां 3 आहिनि, बिल्कुलु सन्हड़ा कटियल। हीअ आहे ब्रेड क्रम, ब्रेड डबल रोटी सुकाए उन जो चूरो ठाहियल आहे। 2 अंडा आहिनि ऐं बाक़ी शयूं मां हिन में मिलाईंदी तव्हांखे ॿुधाईंदी थी वञा। नाज़रीन, आलू मूं महते वरितो आहे, उखरी मूरीअ में कुटे ऐं मूं रखियो आहे। तव्हां चाहियो जेकॾहिं आलू नरम आहे त हथ सां बि हीअं थी वेंदो आहे। हाणे मां हिन में विझंदसि पंहिंजा मसाला। 1/2 चमचो हेडरा, 2 चमचा ॻाढ़ा मिर्च आहिनि पीठल पाउडर, 1/2 चमचो गरम मसालो आहे, 1 चमचो सुका धाणा आहिनि, 1/2 चमचो जीरो आहे पाउडर, अछो जीरे जो पाउडर 1/2 चमचो आहे। हिन में 1/2 चमचो जीरो विधो आहे मूं, 1/2 चमचो ऐं 1/2 चमचो अदरक जो पाउडर आहे। तव्हां वटि पाउडर अदरक न आहे ऐं या 1/2 चमचो थूम जो पाउडर। तव्हां वटि जेकॾहिं पाउडर न आहिनि त तव्हां कुटे सन्हड़ी बारीक सफ़ा उहा बि विझी सघो था, पर कुटियल सन्हड़ी हुजे। ऐं हीअ आहे 1 चमचो लूणु, सावा मिर्च, बसर जेके मूं निपूड़े रखिया आहिनि बिल्कुलु हे ॾिसो ख़ुश्क आहिनि। तव्हां जेकॾहिं ईअं विझंदव त हीअ जेको आहे सो नरम थी वेंदो पटाटो ऐं सही न बीहंदा, पोइ फाटी पवंदा। इन करे पाणे न हुजणु खपे। हाणे कंदासीं हिनखे मिक्स सुठे तरीक़े सां। त नाज़रीन, ही मुंहिंजा 2 अंडा आहिनि मूं भञी रखियो आहे। इन में मां हेतिरा 1/4 चमचो कारा मिर्च विझंदसि अंडे में, ऐं हिन में ई थोरो लूणु बि विझंदसि त जीअं जेको ॿाहिरां कोटिंग थी थिए उहा फिकी न हुजे, उहा बि नमकीन ई हुजे। ऐं मां तव्हांखे हिननि जो मुकमिल नालो बि ॿुधाईंदी हलां त हीअ आहिनि क्रिस्पी कबाब। आलूनि जा पटाटनि जा आहिनि पर ही क्रिस्पी, ॾिसजो त केॾा क्रिस्पी थियनि। ज़बरदस्त रेसिपी आहे। मां पहिरियां बि आलू कबाबनि जी रेसिपी तव्हांखे ॾेई चुकी आहियां। हिनखे सुठे तरीक़े सां फेटिजे। त नाज़रीन, मुंहिंजो तओ गरम थी चुको आहे। हिन में मां विझंदसि तेल, पर तेल एतिरे घणे विझण जी ज़रूरत न आहे, नॉर्मल, त तई शैलो फ्राई न आहिनि। ॿी ॻाल्हि बि ॿुधाईंदी हलां तव्हांखे त तव्हां जॾहिं बि आलूअ जा कबाब ठाहियो, हिकु त आलू नवां न वठिजो, उन्हनि में ॾाढो पाणी हूंदो आहे, कॾहिं बि तव्हांजा कबाब जेको आहे न सही बीहंदा न। ऐं ॿियो जेको आहे आलू जंहिं महिल उॿरी वञनि त कॾहिं बि चुल्हो बंदि करे आलू न कढिजो, न त उन्हनि में तव्हां चुल्हो बंदि कंदव जेसिताईं कढंदव उन्हनि में अंदरि पाणी पइजी वेंदो ऐं उहे बि आलू नरम थी वेंदा आहिनि। चुल्हो उॿरंदे हिननि खे हीअं डिप कयो हिन में चङी तरह, ऐं हाणे हिनखे हिन में कयो सुठे तरीक़े सां डिप करण सां हिन जी जेके क्रिस्पी थींदा न, तव्हां खाईंदव त तव्हांखे पसंदि ईंदा। पंहिंजे महिमाननि वग़ैरह अचनि था तकड़ में, बिल्कुलु हिन में मूं करे छॾिया आहिनि। ॾिसो ही तव्हांजे साम्हूं आहे। इन तरीक़े सां मां सभु पचाईंदसि। ऐं ॾिसो हल्की बाहि, बिल्कुलु हल्की, न त हीअ जेको आहे ॿाहिरां सड़ी वेंदा ऐं अंदरां जेको आहे उहो ई नरम नरम रहंदा। हे मां ॿियो ठाहे रही आहियां। हिननि खे हरू भरू एॾे ज़ोर ॾियण दॿाइण जी ज़रूरत न आहे, छो त आलू त पहिरें ई पीसियल आहे। ॾाढा टेस्टी कबाब थींदा आहिनि। तव्हां मानीअ सां, चांवरनि सां या चांहि जे टाइम ते
थोरा मिर्च बसि घटि आहे ऐं ठाहे सघो था। ऐं तव्हां चाहियो त हिन खां नंढियूं बि टिकियूं करे सघो था। मां वॾियूं थी कयां, तव्हांखे जेतिरियूं पसंदि हुजनि ओतिरियूं करे सघो था। अच्छा, तव्हांखे ब्रेड क्रम जेको आहे मूं वटि ख़ुश्क आहे। जेकॾहिं तव्हां वटि ख़ुश्क मौजूदु न आहे, तव्हां डबल रोटी या स्लाइस मौजूदु आहिनि त उन्हनि जूं साइडूं कटे ऐं उनखे जेको हथ सां ई तव्हां भोरींदव त उहो सफ़ा चूरो थी वेंदो ऐं तव्हां उन में डिप करे पचाईंदव त सेम उहो ई ईअं ई थींदा बिल्कुलु। त नाज़रीन, ही ॾिसो मूं हिननि खे जेको आहे तव्हांजे साम्हूं ई तए ते विधो। हिननि जी हिकिड़ी साइड पची चुकी आहे, बिल्कुलु हिन जो कलर ॾिसो। थोरो नफ़ासत सां हिननि खे उतलाइणु ज़रूरी आहे। अगरि ही किथां साइड हिननि जी फाटी पई त उहो सॼो पटाटो हिननि मां जेको आहे न ॿाहिरि वही वेंदो आहे, पोइ फाटल फाटल उहे सही न लॻंदियूं आहिनि। ॾिसो हाणे हिननि जी ॿी साइड पचे। त नाज़रीन, ही ॾिसो मुंहिंजा कबाब बिल्कुलु पची चुका आहिनि। हिननि जो कलर बि तव्हां ॾिसो। अच्छा, तव्हांखे ॿुधाईंदी हलां त कबाब मुंहिंजा पची विया आहिनि। तए जे साइड ते मूं करे रखिया हुआ, इन करे त जेको बि तेल हूंदो न उन्हनि में वधीक, उहो बिल्कुलु हिननि में ख़तमु थी वेंदो। ही ॾिसो केॾा ख़ुश्क जेको आहे सो आहिनि। जे तव्हां फौरन इहो तेल मां कढंदव त उहे जेको आहे उन्हनि में तेल ज़्यादा हूंदो, इन्हनि में तेल न आहे, बिल्कुलु ख़ुश्क हुई। त नाज़रीन, मुंहिंजा पटाटनि जा कबाब तयारु आहिनि। उमेद त तव्हांखे पसंदि ईंदा, ज़रूरु ट्राए कजो। बहितरीन जेको सो ठहंदा आहिनि, एॾा ख़ुशबूदार ज़ाइकेदार। हीअ तव्हां जेको आहे दहीअ सां, दहीअ जे रायतो, दही, केचप, उन सां तव्हां खाई सघो था। उमेद त तव्हांखे पसंदि ईंदा। अगरि तव्हां मुंहिंजी पहिरियों दफ़ो वीडियो ॾिसी रहिया आहियो त मूंखे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, दोस्तनि खे शेयर कयो। अगरि तव्हांखे मुंहिंजी का शइ वणे थी त कमेंट्स कयो। दुआउनि में यादि कजो। सदाईं गॾु। अल्लाह हाफ़िज़।